तन मन साफ़ यूट्यूब चैनल जा मोअज़्ज़ज़ नाज़रीन अस्सलाम वालेकुम। अॼु अवां जे ख़िदमत में शेख सैदीअ जी हिकिड़ी बहितरीन हिकायत पेश करे रहिया आहियूं, जंहिंमें नसीहत ऐं सबक़ जा तमामु प्यारा गुफ़्ता बयानु कया विया आहिनि। त अचो हलूं था उन सबक़ आमेज़ हिकायत जे तरफ़। ॻाल्हि था कनि त मिस्र मुल्क में हिकु अमीर माण्हू हो। मौत जो वक़्तु अचे मथां पहुतुसि, मुंहं जो रंगु ईअं मटिबो पिए वियुसि जीअं सिज जो रंगु लहण महिल वेंदो आहे झको थींदो। वेज हकीम सभु मायूस थी वेठा, छो त वटनि मौत जो इलाजु कोन हो। भला अजल खे अजमल छा कंदो। सचो आहे त हर शइ फना थींदी, रब जी ज़ात खे हमेशह बका आहे। चवनि था त जॾहिं उन अमीर जे हयातीअ जो सिज लही रहियो हो, तॾहिं चपनि में आस्ते चई रहियो हो त मूं जहिड़ो सेठ मिस्र मुल्क में कोन हो। जॾहिं हीउ हाल थो ॾिसां त चवां थो त कुझु न कयुमि, घणो माल दौलत गॾु कयुमि, पर उन जो फल न खाधुमि। तव्हां त मिसकिननि वांगुरु हथें खाली वञा पियो। सियाणो माण्हू उहो चइबो जंहिं पंहिंजे हथ सां मिसकिननि खे कुझु ॾिनो या सजाए कमनि में खपायाई। दौलत मां नफ़ो बि उहो ई आहे त हिते कमायल दौलत कमाईंदड़ खे मरण खां पोइ कमु अचे, ऐं जेको माल हिते बचाए वियो उहो पोयूं सभु परायो थी वियो, पोइ उहो अफ़सोस ऐं अरमान जो सबबु आहे। चवनि था त मरण महिल हर को अमीर माण्हू हिकु हथु खोलींदो आहे ऐं ॿियो हथु बंदि कंदो आहे। ख़बर अथव त ईअं छो थो करे? छो त हुनजी ज़ुबान ॻाल्हाइण खां बीही वेंदी आहे। हाणे तोखे हथनि सां इशारा थो करे, हिकु हथु खोले तोखे इशारे में चवे थो त हथनि सां सखावत कर, ख़ैरु ख़ैरात घणी ॾे। ॿियो हथु बंदि करे तोखे इशारो थो करे त ज़ुल्म ऐं हिर्स खां परे रह, यानी जेकी करिणो अथई सो हिते कर, जेकी पोखणो अथई पोखे वठि, मतां मुद वञे निकिरी। पोइ जॾहिं हथ कफ़न में वेड़जी वेंदा त उतां ॿाहिरि कढी न सघंदे। हीअ सिज ऐं चंड, हीअ तारा कचियूं रोज़ानो पिया उभरंदा ऐं लहंदा, पर तूं क़बर मां निकिरी ॾिसी न सघंदे। जहान पियो हलंदो, पर तूं हिन जहान में न हूंदे।